बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। सिंध टीवी न्यूज़ जो प्रोग्राम भेरो टाइम खणी अवां जो मेज़बान अज़हर गुल सरकी अवां जे अॻियां हाज़िर आहियां। नाज़रीन, शदीद गर्मी, क़यामत खेज़ गर्मी ऐं मिसकीन माण्हुनि जी ज़रूरतूं हिन गर्मीअ जे हवाले सां ज़ाहिर ॻाल्हि आहे बिजली जी बे इंतिहा लोड शेडिंग थिए थी ऐं जेको ग़रीब माण्हू आहे जंहिंजे घर में फ्रिज कोन्हे ऐं उहो बेपहुच माण्हू मिसकीन माण्हू ॾिहाड़ीदार जेको माण्हू आहे उहो पाणी थधो करे पीअण जे लाइ यकीनन बर्फ़ ख़रीद करे ऐं पाणी पंहिंजे ॿचिड़नि खे थधो करे पीआरनि था। ऐं मौक़े परस्त वापारी जेके आहिनि उहे वरी बर्फ़ जे कारखानेदार जेके आहिनि उन्हनि जो वरी हिन मौसम में हिकु रुख़ ई निरालो हूंदो आहे ऐं बर्फ़ ते एतिरी बे इंतिहा रश थिए थी शाम जो ऐं जेके बर्फ़ मुख़्तलिफ़ हंधनि ते लॻाए ऐं विकिरो करनि था वरी उहे बर्फ़ खे ब्लेक ते ॼण त विकिरो था कनि। अहिड़ी सूरत हाल में उहो मिसकीन माण्हू जंहिंजी ॾिहाड़ीदार आहे अहिड़ी गर्मी में हिकु त ॾिहाड़ी कमाइण ई इंतिहाई घणो ॾुखियो हुजे थो बहितर अहिड़े क़िस्म जी मौक़े परस्त माण्हुनि जूं सूरत हाल खे ॾिसी करे उहो माण्हुनि जी ॼण त उहा बि आंज अञा वधे थो। इहा समूरी सूरत हाल खे सिंध टीवी न्यूज़ जैकबाबाद ज़िले जी टीम मुख़्तलिफ़ इलाइक़नि में फ़ोकस कयो आहे, जैकबाबाद में फ़ोकस कयो आहे ऐं पंहिंजो ठुल्ह वारे इलाइक़े ॾे फ़ोकस कयो आहे। ठुल्ह जा जीअं गड़ी खसन वारा इलाइक़ा मुख़्तलिफ़ इलाइक़ा जेके ज़िले जा आहिनि उन्हनि में फ़ोकस कयो आहे सिंध टीवी न्यूज़ जे नेटवर्क। अचो त इहा सूरत हाल ॾिसो त मिसकीन माण्हुनि सां कहिड़ी वेधन पई थिए। जी साहब, तव्हां ॼाणो था जैकबाबाद ज़िलो एशिया जो गरम तरीन इलाइक़ो आहे। हिते 50 खां मथे जो सेंटीग्रेड गर्मी पवंदी आहे। हिन गर्मी जे मौसम में हुकूमत पारां हिन खे ॿियो को तकलीफ़ न ॾिनो आहे, पर जेकी बर्फ़ आहे उहा बि बर्फ़ बि महांगी कई वई आहे। हिते जेको बर्फ़ माफ़िया आहे ब्लैक ते बर्फ़ विकिणी वञे थी। मिसकीन माण्हू जेको 4 खां 500 या 600 रुपए ॾिहाड़ी कमाए उहो ज़ाहिर सी ॻाल्हि आहे फ्रिज त ख़रीद कोन करे सघंदो। उनजो सॼो दारोमदार बर्फ़ ते हूंदो आहे। जेके बर्फ़ बि उनजी पहुच खां परे हुजे 100, 110, 120, 50, 70, 80 मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मुख़्तलिफ़ हिसाब सां बर्फ़ जो किलो जो विकिरो थिए ऐं जेको माण्हू मिसकीन माण्हू ग़रीब माण्हू बर्फ़ ख़रीद करण खां बि रहिजी वियो आहे। अचो त जैकबाबाद वारनि खां पुछा कंदासीं त इहा बर्फ़ जी किल्लत छो थी वई आहे ऐं तुंहिंजो मिसकीन माण्हू बर्फ़ जे लाइ केतिरो तड़पे थो। ज़िले इंतिज़ामिया पारां इन बर्फ़ जी किल्लत खे ख़तमु करण लाइ कहिड़ा उपाउ वरिता आहिनि, माण्हू खां पुछा कंदासीं छा चवणु आहे। सही महांगी त पंहिंजी जाइ ते ठीकु आहे, मिले ई कान थी। अहिड़ी गर्मी 52-53 सेंटीग्रेड जैकबाबाद शहर में ऐं बर्फ़ बि नथी मिले। परेशान आवाम हर शइ जे लाइ, सिर्फ़ु बर्फ़ न हर शइ लाइ, पर बर्फ़ छा आहे त इहा आहे थोरी उन्हनि जी कोताही असांजी। त असां सही के चवां पाणी जा पैसा ॿिया न आहिनि। कारखाने वारा ज़ुल्म कयूं तान 50 जी खणी वेंदो, तव्हांखे 50 जी बर्फ़ न ॾींदा। चवंदा 100 रुपए ॾियो त उहो जीअं 20 रुपए जी मिलंदी न, 100 रुपए जी 20 जेतिरी उहा बि नथी मिले। भॼी भॼी बीठा आहियूं सॼे शहर में, कंहिं वटि बि को थधो पाणी न आहे। ब्लैक ते ॾियनि था, ब्लैक हंधि ते रहियो, डबल ब्लैक थींदो आहे हुन ते ॾियनि था। जी जी साईं, हाणे उहा सिधी ॻाल्हि आहे। उहा हुकूमत असां ॾिसूं ई नथा, ज़िले में आहे ई न, ज़ाहिर ई न आहे। उहा छा कंदी उन्हनि खे? हर शइ में ग़रीब ॾुखियो आहे। सिर्फ़ु हिकिड़ो अलाह आहे जंहिंजो सहारो आहे, जंहिंजे इंसान आसिरे में रहियो पियो आहे। बाक़ी किथे नुमाइंदा किथे आहिनि, काॾे विया? बर्फ़ जहिड़ी शइ खसी शइ हिकिड़ी ग़रीब जे पहुच में उहा जो तव्हांखे 100 रुपए में हेतिरी मिले, हेतिरी त इंसानु काॾे वञे? ॾाढी गर्मी आहे। 53 सेंटीग्रेड ॾिसो था पाण तव्हां, त इंसानु काॾे वञे? साईं वठण खां वई आहे बर्फ़ ऐं तव्हां सां मिड़ई गवर्नमेंट सां असांजी हथ ॿधे अपील इहा ई आहे, महिरबानी करे DCO साहिब खे चए इन शइ खे सख़्ती में आणियो वञे। अॻे 10-20 जी बर्फ़ जे अंदरि जेको आहे गुज़ारो थिए पियो, हाणे असां 500 जी 200 जी 300 जी बर्फ़ घुरायूं था तॾहिं पीअण जहिड़ा थियूं था। होॾो मट सड़नि था, हेॾो बर्फ़ वारनि असांखे साड़े छॾियो आहे। बराए महिरबानी करे असां ग़रीबनि खे जेतिरो थी सघे बर्फ़ जे मथां असांखे आसानी ॾिनी वञे। बर्फ़ सही 50 रुपए किलो आहे, 60 रुपए किलो। वॾो काथे 100 रुपये हले थो, ॿाहिरि पासे 100 रुपये हले थो। शहर में ॾाढी महांगाई आहे, गर्मी जुदा आहे, महांगाई जुदा। एतिरी माण्हू ग़रीब माण्हू काथे पुॼी सघनि था? कमकार न आहे, हिकु महांगाई, हिकु गर्मी ॿारे छॾे थी। सही ग़रीब काथे गुज़ारो करे सघे थो? गर्मी में सही छा करे सघे थो? न घुमी सघे थो, न कमकार करे सघे थो। हिकु महांगाई दौरु, हिकु वरी बर्फ़ जी महांगाई, ग़रीब मर्द काथे पूरे सघे थो? पंहिंजो खाइण पीअण में पूरो आहे। एतिरी अवेयरनेस कजे त हर शइ सस्तो करे सघे। बसि इहा पंहिंजी बिजली जी करे, बदनामी करे, हर शइ जा पंहिंजे मर्ज़ी सां जाते करनि था पंहिंजे करे सघनि। बदमानी करे वेठा आहिनि सर, बदमानी करे सर। ग़रीबनि जी ॿुधनि ई नथा।
ग़रीब इहो बस ॾुकनि में सुखनि में बस गुज़ारे अचनि था पियो न मानी आहे न का शइ बि न आहे हिकु महांगाई दौरु हिकु गर्मी हिकु बर्फ़ महांगो माण्हू किथे पूरे सघे थो सर सही वॾी ॾुखियाई आहे न ग़रीब माण्हू वञे काॾे 100 रुपए जो बर्फ़ आहे त वञे काॾे कुझु असांजा इंतिज़ामिया जेके आहिनि कुझु उन्हनि सां छा कनि त बाबा एतिरो महांगाई छो आहे तव्हां खीर ॾिसो सभु महांगा थी विया खीर हिन टाइम ताईं महांगो आहे DC साहिबु उथे ई नथो खीर वारनि सां को ॻाल्हाए बि नथो जीअं मनमानी कनि था पाणी विझी हलाइनि था असां आवाम त वयल में फाथल हूं बर्फ़ हिन टाइम कम अज़ कम मां सम्झां थो 100 रुपए त हूंदो ई हूंदो न पूरत न आहे न पोइ गर्मी में मरूं था वेठा हिकिड़ो बिजली न आहे ॿियो बर्फ़ न आहे त पोइ काॾे वेंदासीं ज़िला इंतिज़ामिया कुझु नथी करे कुझु बि नथी करे कंहिंखे चए ई नथो बर्फ़ सर 200 रुपए किलो हाँ एॾी महांगी छो ॾियनि था बस बिजली जो चाहे लोड शेडिंग आहे इन जे करे थोरो इन जे पोइते करे कोई ज़ुल्म न आहे 200 रुपए किलो ज़ुल्म त आहे सर ज़ुल्म त हाणे सिधो सो ज़ुल्म आहे हर शइ खे भाउ लॻनि उहे ख़ामोश वेठा आहिनि तमाशा ई बणिया वेठा आहिनि फर्ज़ नथो थिए ज़िले न न न को फ़र्ज़ु अदा नथो करे किलो जी त ॻाल्हि ई कोन्हे को इंतिज़ामिया आहे ई कोन चेक एंड बैलेंस जेकाबाद में आहे कोन मां सम्झां थो मैनेजमेंट त असांजी आहे ई न जेकी डिस्ट्रिक्ट मैनेजमेंट चइबी आहे DC खां वठी करे AC वग़ैरह ताईं को 50 हलाए थो को 100 हलाए थो को 30 हलाए थो जंहिंखे जेतिरे अचे थो हलाए थो छो त मनमानी आहे मोनोपोली आहे कोई चवण वारो न आहे ख़ुदा रा पंहिंजे एसिन खां निकिरी अचो ग़रीबनि जी वाहुर करो बिजली जी लोड शेडिंग खे घटि करायो हीअ जेकी महांगाई आहे ख़ासि करे बर्फ़ वग़ैरह जी जेकी शार्टेज थी वई आहे इन जी पूराई जे लाइ को इक़दामात खणो DC साहिब खे AC साहिब खे जेको आहे उन्हनि खे हुकुम जारी करो तव्हांजे हुकुम जा ग़ुलाम आहिनि उहे तव्हांजे हुकुम जो ॿुधंदा तव्हां अवामी नुमाइंदा लखे वोट खया आहिनि तव्हां असां तव्हांखे वोट ॾेई करे ऐवाननि में पहुचायो आहे असांजी जंग वेड़ो जेको आहे महिरबानी करे शिकारपुर ताईं जेको आहे इजाज़त ॾिनी वञे ठुल खे इजाज़त हीअ बाबा को अफ़गानिस्तान त कोन्हे जेको आहे कश्मीर त न आहे जिते झलपल हुजे जेको आहे ओॾो जी बर्फ़ हेॾे अचे हेॾो जी बर्फ़ ओॾे वञे सभिनी खे जेको आहे इन मां मुस्तफ़ी थियणु खपे जेको आहे ग़रीब आवाम बि वाहुर करणु खपे हाणे ॾिसो न तव्हां असां लोकल माण्हू आहियूं असां उन पहुच ताईं नथा पुॼी सघूं त उन्हनि जो आहे या न आहे बहरहाल ज़रूरु कंहिंजो मुफ़ाद हूंदो आहे त उहे जेको आहे विढ़ंदा आहिनि न लिहाज़ा ग़रीब खे जेको आहे रिलीफ ॾिनो वञे औरंगाबाद में जेको मंज़र थियो गर्मी जो उहो क़यामत जहिड़ो मंज़र हुयो इन जे करे बर्फ़ हिकिड़ो बिजली जो बि बहिरान हुयो कारखाननि में बर्फ़ ॼमे न पई बर्फ़ जेकी अचे पई उहा पापड़ अचे पई हाणे लाज़मी दुकानदार पंहिंजो फ़ाइदो बि ॾिसंदो एॾी महिनत करे वठी थो अचे बर्फ़ वारा ब्लैक तलाए वेठा आहिनि जेको 20-30 जो ॾींदा अॼु उहो 100 को घटि ॾियनि कोन था जीअं गर्मी वधीक थी वियो आहे बर्फ़ उएं छाड़ ते वई आहे बिजली जो उएं बहिरान लॻो पियो आहे जीअं माना जीअं गर्मी ज़ोर ईंदी बर्फ़ उएं घटि थींदो वेंदो आहे केतिरी गर्मी आहे तमामु शदीद गर्मी आहे एशिया जो तक़रीबन जेकाबाद तमामु घणो गर्म आहे कोई ज़िले इंतिज़ामिया छा करे थी जेके ज़िले इंतिज़ामिया सिर्फ़ु इहो कयो आहे बेड़ी चौक ते पाणी जो कैंप हणी करे पंहिंजा फ़र्ज़ पूरा कया अथनि बसि इहो आख़िरी फ़र्ज़ु हुयो बसि फ़र्ज़ु जेकाबाद इंतिज़ामिया सिर्फ़ु इहो हुयो बर्फ़ महांगो आहे बिजली शार्टिंग आहे उहे उन्हनि खे इंतिज़ामिया ख़बर नथो पए सिर्फ़ु बेड़ी चौक ते पाणी जो सभी लहण सां उन्हनि जो बसि मसइलो सॼा पूरा थी विया बसि बराए महिरबानी करे जेकाबाद वारनि कुझु तहफ़ुज़ कयो वञे कुझु बर्फ़ जे लाइ कुझु बिजली जे लाइ कुझु मदद कयो वञे तव्हां वोट वरिता आहिनि तव्हां कमु कयो न तव्हां छाजे लाइ वोट वरिता आहिनि बसि ख़ाली आवाम जे पाणी बेड़ी चौक ते कंहिं पढ़ी तव्हां पूरा थी विया अहिड़ा कहिड़ा इहे तव्हां हिकिड़ा फ़र्ज़ आहिनि बराए महिरबानी करे जेकाबाद आवाम खे एॾी गर्मी आहे तमामु शदीद गर्मी आहे कुझु तहफ़ुज़ था कयो कुझु बर्फ़ सहूलियत था कयो सस्ती कयो इन ब्लैक माफ़िया खे ख़तमु करायो बिजली बहिरान ख़तमु करायो ॾिसो पिया तव्हां कहिड़ी बर्फ़ महांगी आहे ऐं एॾी 52-51 सेंटीग्रेड जे हूंदे तमामु घणी शिदत जी गर्मी आहे ऐं उन खां बावजूदि बर्फ़ न लभ आहे शहर में नथी लभे ऐं माफ़िया आहे जेका सो उहा तव्हां ॾिसो पिया 100 रुपए किलो 50 रुपए किलो इहा बर्फ़ जेका आहे सो ग़रीब आवाम अॻे परेशान आहे महांगाई खां तमामु घणी महांगाई आहे ऐं उनजे बावजूदि बि तदारक कयो वञे ऐं असां रिक्वेस्ट कयूं था त जीअं जेको आहे सो बर्फ़ सस्ती कई वञे ज़िले इंतिज़ामिया खे साईं तदारुक करणु खपे हिन में जेको आहे सो एक्शन वठणु खपे मुंहिंजा रेट जेका मुक़ररु रेट ते विकिणणु खपे चेक एंड बैलेंस हुजणु खपे उन खां बावजूदि ॿी महांगाई ते ॿियनि शयुनि ते बि चेक एंड बैलेंस हुजणु खपे ज़िले इंतिज़ामिया खे कमु करणु खपे एसिन में DC साहिब जा जेको आहे सो AC साहिब एयर कंडीशनर्स में न वेही रहनि ॿाहिरि कमु बि करनि साईं असांखे त कुझु बि नज़र कोन पियो अचे ॾिसो पिया तव्हां पाण काई बि शइ तव्हांखे नज़र कान पई अचे हिते जेको आहे चेक एंड बैलेंस आहे ई कान का रेट लिस्ट आहे न को हुनजो आहे जीअं ॾिसो पिया पाण तव्हांजे साम्हूं आहे हाणे हर शइ तव्हांजे साम्हूं आहे न अटो सस्तो आहे न का घी सस्तो थियो आहे न ॿी का शइ आहे न का मॉनिटरिंग सिस्टम आहे हिते
को हिकिड़ो माण्हू मॉनिटरिंग सिस्टम हूंदो आहे जेके माण्हू चेक करे त घटि में घटि का नज़र अचे, को रिलीफ नज़र अचे। माण्हू त उहे परेशान आहिनि तव्हांजे साम्हूं। ₹100 में किलो आहे। हा, इहो गर्मी आहे, बिजली न आहे, आज़ार आहे, इन जे करे ग़रीबनि जे लाइ। हा, एॾी ब्लैक ते छो विकिणनि था? पोइ उन्हनि तव्हां पुछा कयो न, DC पुछा करे न। बर्फ़ जेको आहे महांगी आहे, बर्फ़ नालो ई न आहे। बर्फ़ बाबा ₹30 ₹40 किलो ॾियनि था बर्फ़। हाणे 60-70 कई आहे, पहिरियों 30 हले पई, हाणे बर्फ़ ई न ॾियनि था, ब्लैक में विकिणनि था। ब्लैक, हा ब्लैक ते छा करूं हाणे? अचनि था, गाॾी अचे थी, शार्ट थी अचे भाऊ। साईं वॾी गर्मी आहे, इहा माफ़िया हिकिड़ी ॿधल आहे जेका बर्फ़ हेॾे शहर में कोन थी छॾे, महांगे रेटनि में विकिरो थियनि थियूं। होॾो लोड शेडिंग आहे, आवाम परेशान आहे, माण्हू मरनि था पिया। गवर्नमेंट खे अपील आहे त महिरबानी करे लोड शेडिंग ख़तमु कई वञे। बर्फ़ ॿाहिरों बि हिते अंदरि जीअं अचे त सभु ग़रीब माण्हू जेके इन शइ को माना लाभ वठनि त अलाह कंदो भलाई थी पवंदी। माण्हू ॾाढा परेशान आहिनि वीचारा। न इहो बर्फ़ जो आज़ार वॾो आहे, माण्हू ॾाढो परेशान आहिनि। बर्फ़ मिले कोन थी, ₹100 में बि किलो 1.5 जो रोड़ो मिले थो, जेके माण्हू ॾाढा तकलीफ़ में आहिनि। 2-3 ॾींहं पाणी जी सबीरा हलियूं, पर उहे बि हाणे बंदि थी वियूं आहिनि। इहो बि माण्हू वॾा आज़ार में आहिनि, ग़रीब वीचारा। एॾी इन करे किल्लत आहे साईं, बिजली हले नथी। सही आहे, लोड शेडिंग ॾाढी आहे, बर्फ़ ॼमे नथी। जॾहिं बर्फ़ न ॼमंदी त बर्फ़ नंढी थोरी थी वेंदी, सफ़ा किल्लत थी वेंदी। इन करे आवाम खे महांगाई में बर्फ़ ॾेई वञनि था, ऐं बर्फ़ जे लाइ आवाम वॾी परेशान आहे, वॾी परेशान आहे सभु। जी जी, इहो ई आहे, बिजली जो बहानो आहे त बिजली नथी हले, इन करे बर्फ़ महांगी ॾियनि था। लेकिन वापडा वारनि सां वाक़ई उन्हनि जी लेन देन आहे, पर अफ़सोस आहे तामुन न आहे, नज़र करम न आहे ग़रीब आवाम ते। छा थिए थो छा न थिए थो, केतिरो बि अज़ाब आहे, लेकिन हिननि जी भलाई असां सां न आहे। अगरि हिन जी थोरी महिरबानी थी वञे त असांजो शहर उहा बि सोनो आहे, को गुरबत न आहे, मज़दूरी बि आहे, सभु कुझु आहे, लेकिन हिक ॿिए मां ताउन न आहे, को भाईचारा न आहिनि। रुपए वारी शइ ₹2 आहे, को पुछा करण वारो न आहे, कंहिं को पुछा करण वारो न आहे त कीअं हले थो, कीअं जान हले थो। अलाह खे चवे पियो छा करे, कंहिंजे दर ते वञे, कंहिंजे विज़िट ते कोई वञे ई नथो, छा थिए थो छा नथो थिए। रुपए वारी शइ ₹5 हले थी, हे त अज़ाब इलाही आहे न साईं। ग़रीब सॼो ॾींहुं मरनि था। हाणे बि 3 माण्हू हिते बेहोश थिया थी, 3 माण्हू हिते असांजे साम्हूं बेहोश थिया आहिनि साईं। को खणण वारो न आहे, को सिपाही बि वेझो न पियो अचे। हे ॿिया तो जहिड़ा मां आया उनखे खणी करे पासे में कयो अथऊं। बर्फ़ जाम आहे, बर्फ़ आहे, ऐं उन खां अलावा बर्फ़ शार्टेज करे हलाइनि था, पाण हथरादू हलाइनि था। हे हाणे कल्ह जी ॻाल्हि आहे, मूं पंहिंजी अखियुनि सां ॾिठो, मज़दा लथियूं 2 लथियूं सिर्फ़ु खणी नंढे टेबल ते माना शाट वारो बहानो करे भई हलाइनि था। ऐं उन खां अलावा असां इहो गुज़ारिश कंदासीं डिस्ट्रिक्ट जेकाबाद डिस्ट्रिक्ट मजिस्ट्रेट DCO साहिब खे त बिराए महिरबानी हिन शिदत गर्मी में नोटिस वठे। ऐं बिजली जो जेको बहिरान आहे, बिजली ईअं हले थी जीअं डॉक्टर न ॾींदो आहे 3 टाइम जो डोज़ ॾींदो आहे दवा जो, बिजली ईअं ई हले थी। डिस्ट्रिक्ट मजिस्ट्रेट आहे त हीअ जेको आहे सो बिल्कुलु असां तस्लीम कयूं था, वफ़ाक़ वारनि जो कमु आहे, पर डिस्ट्रिक्ट मजिस्ट्रेट उन्हनि सां मीटिंग करे सघे थो, घुराए करे त कम से कम ज़्यादा न 2.5 घंटा जेकी टाइमिंग वारी लाइट आहे ऐं उहा ॾियनि। खाधे पीते जी शयुनि ते कंट्रोल कयो वञे। महांगाई उरूज ते आहे, जीअं हथरादू महांगी कई थी वञे, बजर बर्फ़ जाम ई आहे। ऐं सिर्फ़ु इहो आहे त DCO साहिब खे असां रिक्वेस्ट कंदासीं त वापडा मुलाज़िमनि एक्सीएन सां मीटिंग करे त बिजली सही तरह सां हले त असांखे डिस्ट्रिक्ट जेकाबाद जे अंदरि बर्फ़ खुटण जी बि न बिल्कुलु ॼाणी बुझी शार्ट कई वञे थी। बर्फ़ आहे पर चवण जो मक़सदु इहो आहे, सिर्फ़ु रीज़न इहो आहे त उहा बिजली न आहे। बिजली जेकॾहिं न आहे उहो DCO साहिब जो कमु आहे त उहो वापडा एक्सीएन सां मीटिंग करे कम से कम जेकी टाइमिंग वारी बिजली आहे उहा। हाणे तव्हां बेगारी ते वेंदव, बेगारी जे ओरियों तरफ़ इहा बिजली अचे थी। मां कंहिं दोस्तनि वटि वेठो, उन्हनि ॿुधायो त 2.5 घंटा हिते टाइमिंग जी बिजली हलंदी आहे। सिर्फ़ु जेकाबाद जी बिजली सां इहो असरु आहे। ऐं असां इहो ई जेको आहे सो गुज़ारिश कंदासीं डिस्ट्रिक्ट मजिस्ट्रेट खे त इन जो फिलफोर नोटिस वरितो वञे, हिन हीट स्ट्रोक गर्मी ज़ुल्म जहिड़ी में आवाम खे बचायो वञे। पर मिले नथी। 600 वारी 1500 रुपया की मिले थी बर्फ़ जी, वरी लोड शेडिंग बर्फ़ जी थी वई आहे। अलाए छाजे करे कारखानो भरी पियो, कारखानो ख़राब थी ब्लैक ते बर्फ़ हलाइनि था। 650 वारी 1500 रुपया की ॾियनि था, ब्लैक ते हलाइनि था।
अलाए चवनि था कारखानो जेको आहे बाईपास ते हुनजी क्रेन भॼी पई आहे उहो बंदि आहे, माना ॿाहिरि ई बर्फ़ खणी था अचनि। केरु कंहिंखे चवण न आहे न, हर को पंहिंजी मनमानी हलाए थो हर शइ। उते वञूं त बर्फ़ न आहे, असां कमाऊं था 400-500 रुपयो, जंहिंमें 2-250 जो बर्फ़ पियूं त असां घर कीअं हले। असांजो त बिजली वधायो वञे ऐं बर्फ़ थींदी ज़्यादा त ग़रीब आवाम खे बर्फ़ मिली सघे थी। साईं असां त हुनखे इहो ई चऊं था, अर्ज़ु कयूं था त जीअं उन्हनि जूं जेके ज़रूरतूं आहिनि बिजली जूं, उन्हनि खे बिजली मिलंदी त बर्फ़ बि असांखे मिली सघे थी। जीअं असां 50 जी वठूं था पोइ असांखे 20 ई मिली सघे, उनखे बिजली नथी मिले त असांखे बर्फ़ काॾों मिलंदी, ब्लैक ते हलाइनि था। उन्हनि जो छा आहे जो चवंदासीं बिजली न आहे। बर्फ़ आई आहे जेको आहे 50 रुपया किलो मिले थी पई, हाणे त किथे मिले ई कोन थी। इन जे लाइ जो रमज़ान शरीफ़ आहे न, ईद कंदा, रमज़ान शरीफ़ में बि उहे बि फ्रूट वग़ैरह महांगा थी वेंदा आहिनि। असां DCO साहिब खे इहो अपील कयूं था, ख़ुदा कोई क़दम खणो, ईअं न थिए जो असां ग़रीब हिते उन ते मरी वञूं, असांखे बर्फ़ बि कोन मिले। साहिब हिन वक़्तु मौजूदु आहियूं गढ़ी असन में जेको आहे त हिन सख़्तु गर्मी में जेको आहे त बर्फ़ जो ऐं थधे पाणी जो ज़रूरत पवे थो। उन जे हवाले सां जेको आहे त बर्फ़ जो जेको दारोमदार आहे उहो बिजली ते आहे। बिजली जेको आहे त 24 घंटनि में जेको आहे त हिते 2 घंटा ऐं 3 घंटा हले थी, उन खां पोइ जेको आहे त बिजली जो हिते डिघी लोड शेडिंग आहे ऐं बिजली हिते सफ़ा नथी हले। ऐं बिजली सां जेको आहे त हिते आम कारोबार जेके शयूं आहिनि त उहे बिजली सां दारोमदार आहे उन्हनि जो, ऐं उन जे हवाले सां जेको आहे त बर्फ़ जो बि बिजली सां दारोमदार आहे। सॼो सिस्टम जेको आहे त उहो बिजली सां ई हले थो। ऐं ॿियो त जेके बर्फ़ कारखाननि में जेके जनरेटर आहिनि, उहे जेके बर्फ़ कारखाननि जा जेके इंतिज़ामिया आहे उहे जेके जनरेटर बि बंदि कयूं वेठा आहिनि ऐं जनरेटर बि नथा हले। उन जे हवाले सां जेको आहे त हिते बर्फ़ जेको आहे त अणलभ थी वियो आहे, उन जे हवाले सां हिते बर्फ़ नथो मिले। ऐं ॿियो जेके कारखाने वारा जेके बर्फ़ ॾियनि था आम जेके शहरनि खे, जेके गॾा गाॾनि ते रेड़नि ते जेके बर्फ़ हलाइनि था, ऐं उहे बि जेको आहे त ब्लैक ते बर्फ़ खे विकिरो कनि था ऐं जेको 50 खां 100 रुपया जेको आहे त किलो विकिरो करे रहिया आहिनि। ऐं उहो बर्फ़ जेको आहे त उहो ॻरियल आहे, उहो बि सही बर्फ़ जेको आवाम खे नथो मिले। ऐं जेको बर्फ़ वठी करे हिते पंहिंजो ॻोठनि ताईं वञनि था त उहो अॻु में ई ॻरी थो वञे ऐं सही तरीक़े सां उहो बर्फ़ उते पहुचे ई नथो। इन जे हवाले सां जेको आहे त हिन सख़्तु गर्मीअ में हे ॻोठण अज़ाब में आहिनि ऐं शहरी अज़ाब में आहिनि। उन जे हवाले सां असां सां गॾु के शहरी मौजूदु आहिनि, असां हिन शहरनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त वधीक इन जे हवाले सां हिननि जो छा चवणु आहे। बर्फ़ जेको आहे अणलभ थी वियो आहे, 100 रुपए किलो बि कोन थो मिले। असुलु हक़ीक़त जेको आहे बिजली वारनि जो आहे, बिजली वारनि ते कोई एक्शन खणण जे लाइ तयारु कोन्हे, चूंडियल नुमाइंदा ॻाल्हाइण जे लाइ तयारु कोन्हनि। बच्चा ऐं रोज़गार वारा माण्हू तड़पी रहिया आहिनि, न रोज़गार थिए थो, न बर्फ़ थो मिले ऐं न बिजली थो हले। बसि ऐं ॾिसो था पिया बसि अलाह जे हवाले, जेको अलाह खे मंज़ूर, अवाम छा थो करे सघे। अवाम जेको ॿुधंदो त अवाम दाऊं त करण जे लाइ तयारु आहे, अवाम दाऊं कंदो थो रहे, पर चूंडियल नुमाइंदनि खे जूं बि कोन थो चुरे। अलाए छा आहे ख़बर कोन्हे। जेको आहे चूंडियल नुमाइंदा वोट वठी करे अवाम खे दरपदर करे हलिया विया, साहब पाण इस्लामाबाद या कराची वेठा आहिनि। अवाम मरे या बचे। असांजे दौड़ शहर में कई माण्हू जेको आहे त गर्मी जा शिकार थी हिन दुनिया मूं छॾे विया, पोइ बि उन्हनि जो जीउ कोन चुरी। बिजली जो को टाइम कोन्हे, कॾहिं 5 मिंट हले थो, न हलणु जहिड़ो। राति जो सॼो राति कोन्हे, ॾींहं जो बि बिजली आहे कोन, को माल अचे थो त कलाक बि पूरो कोन थो हले। असांजो गवर्नमेंट खे इहो ई मुतालबो आहे त महिरबानी करे अवाम खे कुझु रिलीफ ॾियनि ऐं बिजली हलाइनि ऐं बर्फ़ वारनि ते कुझु ॻाल्हाइनि त बर्फ़ बि अवाम माण्हू ग़रीब अवाम खे सुठे नमूने ऐं सुठे रक़म सां फ़राहम करनि। बर्फ़ बिल्कुलु अणलभ आहे ऐं हितां जा जेके कारखाना आहिनि, कारखाना माफ़िया ऐं पंहिंजी मनमानी ऐं मनपसंदि माण्हुनि खे बर्फ़ था ॾियनि ऐं अहिड़ो बर्फ़ था ठाहिनि घर ताईं असां ॾियूं था ॻरी थो वञे। हिकु त मिले नथो, अगरि मिले थो त 100 रुपए किलो मिले थो। ग़रीब माण्हू कीअं ख़रीद करे। साईं मुश्किल ज़िंदगी गुज़ारीनि था। ग़रीब जे लाइ आहे त बर्फ़, न बिजली आहे न हिते ॿियो को सिस्टम आहे बर्फ़, इहो ई ग़रीब खे नथो मिले, उहो बि पैसनि ते बि नथो मिले। बिजली 24 घंटनि में असां त इहो ईअं सम्झ 24 घंटनि में 2 घंटा हली नथी हले। ऐं जैकोबाबाद ज़िले खे जेको आहे 51 सेंटीग्रेड में कल्ह जेको आहे रिकॉर्ड कयो अथनि। ऐं इन खां अलावा बिजली अणलभ आहे। बिजली जी लोड शेडिंग 24 घंटनि खां बिजली 2 घंटा थी हले ऐं बर्फ़ जेको आहे अणलभ थी वियो आहे। बर्फ़ माफ़िया पंहिंजी मनमानी मनपसंदि माण्हुनि खे बर्फ़ हिकु त ॾियनि था ब्लैक ते, ऐं ॿियो वरी जेके असां ख़रीद कयूं था घर ताईं वञूं था त बर्फ़ ॻरी थो वञे। 100 रुपए किले हलाइनि था बर्फ़। साईं आला अख़्तियारनि खे असांजो इहो मुतालबो आहे त बिजली बहाल कई वञे ऐं बर्फ़ जो जेको आहे न कमी ख़तमु कई वञे। बर्फ़ पोलो बर्फ़ आहे उहो बि पोली आहे, सॼी ॻरियल आहे। जेके बर्फ़ पाणी में विझूं था कूलर में त उहो कूलर थधो थिए ई नथो। ॿी ॻाल्हि त लाइट हले ई नथी, 24 घंटनि मां 1 घंटो हले थी लाइट। ऐं उन खां बावजूदि जेके कारखाना वारा जेके मिल वारा जेके आहिनि उहो बर्फ़ जेके बंदि कयूं था, जनरेटर नथा हलाइनि। अॻे जनरेटर हलाईंदा बराबरि जेको पोली न थींदी, हाणे जनरेटर बि नथा हलनि, पंहिंजा मन मस्तियूं करनि था, रेट बि डबल वठनि था। ऐं जेके बर्फ़ खपाईंदड़ आहिनि उहे बि मन मस्तियूं करनि था, रेट खपाइण जे जेके डबल रेट वठनि था, लेकिन बर्फ़ उहो
को कंहिं कम जो ई न आहे, ना माण्हू पाणी पी सघे थो, न छा गर्मी एॾी हद जी आहे जेको 48-49 सेंटीग्रेड जेके असांजे हिते एरिया में हले थो पियो। आख़िर ग़रीब माण्हू केॾांहुं वञे, ग़रीब थधे पाणी जे लाइ तड़पी रहिया आहिनि। कारखाना मन मस्तियूं करे उहे बर्फ़ जेके आहिनि पंहिंजा जनरेटर बंदि कयो वेठा आहिनि, बर्फ़ पोली ॾियनि था पिया। दिल्ली में मुंहुं ॾेई रहिया आहियूं, गर्मी हद खां वधीक आहे, जेको असां कॾहिं कॾहिं त पाणी नथो मिले त बेहोश थी वेंदा, मथे में सूरु, बीमार माण्हू रहे थो पियो। उन खां बावजूदि असां मुतालबो कयूं था त इंतिज़ामिया खे नोटिस वठी करे बिजली हलायो वञे ऐं बर्फ़ जेका आहिनि असांखे सहूलियत में ॾिनो वञे। हुकूमत जी का बि ख़बर असांखे नथी पए, छाजे करे तव्हां ॾिसो हेॾा 12 ॾींहं थी विया जेके मुसलसिल, मां सोचां थो 9 बजे खां हे रोड हाणे ॾिसो त वैरान थी आहे, एॾो गर्मी आहे। मां सोचां 10-12 ॾींहं खां वठी इहे जैकाबाद ज़िलो असांजो एतिरो गरम थी रहियो आहे ऐं ज़िले में मां सोचां थो त जेको 49-48 सेंटीग्रेड हले थो। हिते ॾिसो त बर्फ़ जो हालत इहो ई आहे, बिजली हले नथो। बर्फ़ वारा जेके कारखाना आहिनि, हिकु कू ट्रेन गड़ीअ में उहे जेके जनरेटर आहिनि बंदि लॻा पिया आहिनि। जेके बिजली अचे थो त 2 कलाक हलाइनि था, उहो बर्फ़ पोलो रहे थो। उहो जेको माण्हू ग्राहक वठे थो उन अघनि में ॾियनि था, क़रीब 100 रुपयो किले में ॾियनि था। उहो घर ताईं बर्फ़ नथो पुॼी सघे। हाणे ज़ुल्म ॾिसो, हे कहर ॾिसो, बर्फ़ कारखाननि जी बि मनमस्ती आहे, उहे हिन टाइम ते जनरेटर नथा हलाइनि। बिजली जा हाल इहे आहिनि, इहे 24 कलाक 2 कलाक हले थो। हिन गर्मी में, हिन ज़ुल्म में ग़रीब कहिड़े हिसाब सां कंदा? असां इंतिज़ामिया खे चऊं था खुदा रा नोटिस वठी ऐं बर्फ़ कारखाननि जे लाइ बि कुझु कार्रवाई करनि ऐं बिजली वारनि जे लाइ बि कार्रवाई करे कुझु माण्हुनि खे सहूलियत ॾियनि। सदर साहब, तव्हां शहरनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, हिन जो इहो ई चवणु आहे त हिते जेको त बर्फ़ असांखे नथो मिले, बर्फ़ अणलभ थी वियो आहे ऐं 50 खां 100 रुपया असांखे बर्फ़ मिले थो, उहो बि ॻरियल बर्फ़ मिले थो ऐं कारखाना बि नथा हलनि ऐं बिजली जो बि डिघी लोड शेडिंग आहे। उन जे हवाले सां हिन सख़्तु गर्मी में अज़ाब में जेको ॻोठणा पिया आहिनि ऐं उन जे हवाले सां हिन शहरनि जो इहो ई चवणु आहे त जेको हिते जेको रेढ़ियुनि ते ऐं जेके गाॾियुनि ते जेके बर्फ़ रखियूं वेठा आहिनि, उहे 50 खां 100 रुपया ऐं ब्लैक ते बर्फ़ विकिरो करे रहिया आहिनि ऐं बर्फ़ न मिलण सबबु जेको आहे त सख़्तु गर्मीअ में शहरी अज़ाब में आहिनि ऐं शहरी जेके त पंहिंजो सख़्तु गर्मी में ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। उन जे हवाले सां हिननि इंतिज़ामिया खां इहो मुतालबो कयो आहे त जेके बिजली जो लोड शेडिंग ख़तमु करे ऐं बर्फ़ जेके कारखाना आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ु कार्रवाई कयो वञे त जीअं बर्फ़ असांखे सहूलियत में मिली सघे। जी बिल्कुलु अज़हर साहब, सॼी सिंध जीअं गड़ीखेरो बि गर्मी जी बाहि में जेको आहे त भड़की रहियो आहे। गड़ीखेरो में बि 52 खां 53 सेंटीग्रेड जहिड़ी हिन कहर जी गर्मी में बि हिते जेको आहे त वापडा पारां लोड शेडिंग जो जेको आहे त सिलसिलो जारी आहे। 16 खां 18 कलाक ते जेको आहे त मुसलसल गैर एलानियल लोड शेडिंग कई पई वञे ऐं इहो पिणु तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां त हिते बर्फ़ जी शदीद खोट थी आहे। जॾहिं 52 खां 53 सेंटीग्रेड गर्मी में माण्हू जेको आहे त गरम पाणी पीअनि था, उन्हनि खे बर्फ़ कोन थी मिले त माण्हू जेको आहे त अञा वधीक साणा थी पवनि था, माण्हू बेहाल थी पवनि था। हिते जेको आहे त इन खां अलावा 53 सेंटीग्रेड जहिड़ी ज़ुल्म जी गर्मी में बि हिते ज़िलई इंतिज़ामिया पारां को हीट स्ट्रोक खां बचाव लाइ को बि सेंटर क़ाइमु नाहे कयो वियो। इन सबबु बि हितां जा माण्हू जेके आहिनि त उहे जेको आहे त परेशान हाल नज़र अचनि था। वधीक हितां जे माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था, हू असांखे इन बारे में छा था ॿुधाइनि? इन गर्मीअ में पहिरीं ॻाल्हि त बिजली हले कोन थी। गड़ीखेर जो माण्हू, गड़ीखेर जी आवाम तमामु इंतिहाई परेशान आहे। त इन खां अलावा जेकी ज़रूरत वारियूं शयूं आहिनि, जीअं बर्फ़ आहे, बर्फ़ गड़ीखेर में हिन टाइम मुकमल छाट आहे। बर्फ़ कारखाननि ते नथी मिले, डिपुनि जे अॾनि वारनि वटि बर्फ़ कोन थी मिले ऐं इन खां अलावा बिजली जी तमामु इंतिहाई लोड शेडिंग आहे, जेकी मुसलसल 8 घंटा बि सही जेको आहे त न पई हले। 8 घंटनि मां बि कलाक हिकिड़ो हलाइनि था त 8 घंटा 10 घंटा मुकमल बिजली गायब लॻी पई आहे। उन लाइ गड़ीखेर जी आवाम परेशान आहे ऐं असां अपील था कयूं त बिजली वारे वज़ीर खां त ख़ुदा रा गड़ीखेर जी शहरनि जो नोटिस वरितो वञे ऐं जेतिरो थी सघे गड़ीखेर जी बिजली ऐं गड़ीखेर में बर्फ़ जेको आहे त बहाल कई वञे, ताकी गड़ीखेर जी आवाम जीअण जो सुख हासिल करे सघे। लोड शेडिंग 17 खां 18 घंटा लोड शेडिंग आहे। बर्फ़ मुकमल गायब आहे शहर खां। आवाम जो बुरो हाल थी वियो आहे। घरनि खां निकिरणु माण्हुनि जो तमामु जो आहे मुश्किल थी वियो आहे, छो 52 सेंटीग्रेड जे गर्मी आहे, मज़ाक न आहे। त असां त इहो हुकूमत खां मुतालबो कयूं था त बिजली प्रॉपर ॾिनी वञे ऐं गड़ीखेर शहर जी आवाम खे कम अज़ कम ॿियो न बर्फ़ जहिड़ी शइ खां थधो पाणी त मज़दूर माण्हुनि खे ॾिनो वञे। जेके असांजा चूंडियल नुमाइंदा उन्हनि खे इहा ई असां गुज़ारिश कंदासीं त बाबा जेके बर्फ़ शॉप जेके आहिनि हिते त उन्हनि सां जो ॻाल्हाइनि ऐं उहो बर्फ़ प्रॉपर माण्हुनि खे हिते मिले। को तसली बख़्श उपाउ न वरिता विया आहिनि त को मुस्तक़िल को कैंप क़ाइमु कई वञे, थधे पाणी जी मशरूबा जी कैंप क़ाइमु कयूं वञनि, अहिड़ो कोई बि अमल असांखे नज़र न आयो आहे।
बाक़ी फॉर्मेलिटी तौर फोटो सेक्शन जे लाइ इहो कमु कयूं हलिया था वञनि। ऐं अॼु मां ॿुधाईंदो हलां जंहिं जाइ ते आऊं बीठो आहियां हीअ असांजो मोहल्लो आहे। त अॼु इन गर्मी पद जे करे कखाऊं हिकिड़ो घरु हुयो त उन खे बाहि लॻी वई ऐं हलो चलो जेको सामान हुयो सभु कुझु ग़रीबनि जो सड़ी राख थी वियो ऐं सिर्फ़ु उहे ग़रीब पंहिंजो जिस्म ते जेको कपिड़ो उहो खणी नंढा ॿार खणी ॿाहिरि निकिता ऐं ओड़े पाड़े वारा पंहिंजी मदद पान त बाल्टियूं वग़ैरह भरे उन बाहि खे विसायूं। पहिरियों त लोड शेडिंग तमामु असां वटि बदतरीन आहे। अणॼाणियल लोड शेडिंग कई पई वञे, न ॾींहं जो बिजली थी हले न राति जो बिजली थी हले, रुॻो ट्रिप था कनि बिजली खे ऐं 24 घंटनि मां 3-4 घंटा बि तमामु मुश्किल सां राति जो लाइटिंग ॾियनि था पिया। उनमें तमामु घणी शहरनि खे तकलीफ़ थिए थी पई त कोई ॿुधण वारो बि न आहे ऐं हिते ॻाल्हायूं था सोशल मीडिया ते हलायूं था कोई नोटिस बि नथो वठे। छाजे लाइ नोटिस नथो वरितो वञे जो हितां जा जेके असांजा अमलदार आहिनि मुख़्तियारकार आहे या असिस्टेंट कमिश्नर आहे हफ़्ते में या 2 हफ़्तनि में 1-2 ॾींहं अचनि था पिया विज़िट ते त उन्हनि जो हिते दफ़्तर आहिनि लिहाज़ा उहे हिते वेहनि अवामी मसइलनि खे ॿुधनि ऐं मसइलनि खे हल करण जी अहलियत रखनि था। उन्हनि खे पावर आहे उहो कनि, इहो कोन थो थिए। ऐं बर्फ़ जी किल्लत आहे उनजो बि को खड़तेल निकिरे उनजो बि को सख़्तु नोटिस वरितो वञे ऐं ॻड़ीखेर में जेकी बर्फ़ जी किल्लत आहे उहा असांजी पूरी कई वञे। अज़हर साहब तव्हां हितां जे माण्हुनि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी हितां जा माण्हू जेको आहे त काफ़ी परेशान नज़र आया जॾहिं 53 सेंटीग्रेड जहिड़ी हिन कहर जी गर्मी में हुननि खे हिते बर्फ़ थधो पाणी करण लाइ बर्फ़ नथी मिले ऐं हितां जा माण्हू जेके आहिनि त पंहिंजे बचड़नि खे घर में आसरो ॾेई ॿाहिरि निकिरनि था त बाबा वञूं था असां बर्फ़ वठणु तव्हांखे थधो पाणी पीआरूं था त उहे जॾहिं शहर रुली वरी वापसि ख़ाली हथे वापसि थियनि था त उन्हनि जी सोचे सघिजे थो त उन्हनि जे बचड़नि जी उन्हनि जी बेवसी जी जेको आहे त छा आलम हूंदो, हुननि जी छा कैफ़ियत हूंदी। ऐं जॾहिं त हिन आड़ा गर्मी में 18 कलाक मुसलसल बिजली जी लोड शेडिंग हुजे न माण्हू ॿाहिरि निकिरण जहिड़ो रहे थो न माण्हू घर में को सुकून सां वेही रहे थो। हिन तपंदड़ हिन टहिकंदड़ इलाइक़नि जो सरकार खे को बि ख़्यालु कोन्हे। हितां जे माण्हुनि पारां सरकार खां इहो मुतालबो कयो वियो आहे त ख़ुसूसन ज़िले जैकोबाद जा जेके इलाइक़ा आहिनि जंहिंमें ॻड़ीखेरो तालको बि अचे थो त हिन इलाइक़नि ॾे हिन बाहि जहिड़ी गरम मौसम में ख़ासि ख़्यालु कयो वञे। हिते जेको आहे जेकॾहिं हिननि खे हीट स्ट्रोक खां बचाव लाइ सेंटर नथा ॾियनि त हिननि इहो मुतालबो कयो त ख़ुदा हिननि खे बिजली जी सहूलियत जेको आहे त ॾिनी वञे ऐं हिन जीअं हितां जा जेको आहे कारखाना बर्फ़ ॼमाए सघनि ऐं हितां जे माण्हुनि खे उहा बर्फ़ मिली सघे। हिननि वधि खां वधि इहो ई मुतालबो कयो आहे त ॻड़ीखेरो खे जेको आहे त बिजली ॾिनी वञे जीअं हितां जा माण्हू सुख जो साहु खणी सघनि। जी नाज़रीन तव्हां मुख़्तलिफ़ जैकोबाद ज़िले जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जी बर्फ़ मुतलिक़ सूरत हाल ॾिठी जेके मिसकीन माण्हुनि जी ज़रूरत हुजे थी इन गर्मी जी मौसम में उहा बर्फ़ 150 खां 200 रुपयो किलो विकिरो कई थी वञे। हाणे 150 खां 200 रुपए में किलो ब्लैक ते जॾहिं बर्फ़ विकिरो थिए त इहा हिकिड़ी इंतिहाई नाइंसाफ़ी वारी सूरत हाल आहे। उनखे इंतिज़ामिया खे इन हवाले सां तवजो ॾेई करे इन सूरत हाल खे कंट्रोल करणु खपे त जीअं जेको मिसकीन ॾिहाड़ीदार माण्हू आहे उहो पंहिंजे बचड़नि खे को थधो पाणी पीआरे सघे या पंहिंजी ज़रूरत पूरी करे सघे। अहिड़ी कहर जहिड़ी क़यामत जहिड़ी गर्मीअ में जिते बिजली जी लोड शेडिंग हुजे ऐं मथां वरी हीअ बर्फ़ जी बि इहा ॼण त हिकिड़े क़िस्म जी लोड शेडिंग वारी सूरत हाल आहे बर्फ़ जी ब्लैक ते विकिरो। सो इन खे कंट्रोल करे मिसकीन माण्हुनि जे लाइ हिकिड़ी सहज वारी सूरत हाल पैदा कई वञे। प्रोग्राम में वक़्तु पंहिंजी पुॼाणी खे पहुचे थो। पंहिंजे मेज़बान अज़हर गुल सरकी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।